सांगड़ में खबर शामिल क्यों जिथे मंगली थाने की हद में शिकार दौरान ॾाॾे हथां गोली लगन सबब पोटरो मारिजी वियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। अफ़सोसनाक ख़बर आहे त सांगड़ में मंगली थाने की हद में शिकार दौरान ॾाॾे हथां गोली लगन सबब पोटो मारिजी वियो आहे। ॻोठ हिरणी भट में शिकार दौरान ओचितो बंदूक मां गोली छुटण सबब नींगर महकमदीन मल्हा मारिजी वियो आहे। अहम ख़बर आहे, अवां खे अपडेट कंदा हलूं। सांगड़ में मंगली थाने की हद में शिकार दौरान ॾाॾे हथां गोली लगन सबब पोटो मारिजी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। ॻोठ हरणी भट में शिकार दौरान ओचितो बंदूक मां गोली छुटण सबब नींगर मोहकमदीन मल्हा मारिजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। सांगड़ में जिथे मंगली थाने जी हद में शिकार दौरान ॾाॾे हथां पोटरो मारिजी वियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। अवां सां ज़िक्र कंदा हलूं त सांगड़ में मंगली थाने की हद में शिकार दौरान ॾाॾे हथां गोली लगन सबब पोटो मारिजी वियो आहे। ॻोठ हिरणी भट में शिकार दौरान ओचितो बंदूक मां गोली छुटण सबब नींगर महकमदीन मल्हा मारिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सांगड़ में एडी कुमार खां। जी एडी, छा तफ़सील आहिनि? जी बिशारत, सांगड़ लग मंगली थाने की हद में शिकार दौरान ॾाॾे हथां पोटो क़तल थियो आहे। मंगली वेझो ॻोठ आहे हरणी की भिट में शिकार कंदे अचानक जेको आहे सो बंदूक छुटण सबब ॾाॾे महर अली हथां 12 साला मोहकमदीन मल्हा जेको आहे सो फायरिंग सबब फोत थी वियो आहे। मंगली पुलिस वाक़े वारनि हंधि पहुची फोती जो लाश सिविल अस्पताल सांगड़ मुंतकिल कयो आहे, जितां ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कयो वेंदो। जॾहिं त ॻोठाणनि जो चवणु आहे त ॾाॾो जेको आहे सो शिकार ते वञी रहियो, इतफ़ाक़ सां हुन खां बंदूक छुटी आहे, जंहिं सबब हुनजो पोटो जेको आहे सो फोत थी वियो आहे। जी ठीक है, एडी वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।